पेशावर हाई कोर्ट सुनीता काउंसिल जे मखसूस सीटुनि बाबति केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। पेशावर हाई कोर्ट जे 5 रुकनी लॉर्जर बेंच 14 मार्च ते मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधायो, पर हाणे हाई कोर्ट जे जस्टिस SM अतीक शाह 30 सफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जो मखसूस सीटुनि जी विरासत जो फ़ैसिलो आर्टिकल 51 मूजिबि आहे। हाई कोर्ट वटि सूबे ताईं मखसूस सीटुनि जा केसिस ॿुधण जो इख़्तियार आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार एतिराज़ कयो त मखसूस सीटूं ॿियनि सियासी पार्टियुनि में विरहाइजी नथियूं सघनि। सुनीता काउंसिल औरतुनि जे मखसूस सीटुनि जो हक़दार न आहे। मुक़ररु वक़्तु गुज़रण खां पोइ मखसूस सीटुनि जी लिस्ट जमा नथी कराए सघिजे, इन लाइ दरख़्वास्त रद्द कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।